ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहे हैं कोयटा मां, जिथे कल्लात जे इलाइक़े बिनेजा वेझो रोड हादसे में 2 ॿारनि समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि। क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कोच कार जे मथां चढ़ी वई। कार में सवार हिक ई ख़ानदान जे 2 ॿारनि समेत 4 ॼणा थॾे ते फौत थी विया, 4 ज़ख़्मी थिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। हादसे जो शिकार ख़ानदान कराची खां ईद मल्हाइण लाइ पशीन वञी रहियो हो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु गज़ाला, ही अफ़सोसनाक ऐं हावड़ाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। कल्लात जे इलाइक़े पंजाह वेझो जेको आहे त क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कार मथां चढ़ी वई आहे, जंहिंजे नतीजे में 2 सगन जाड़नि भाइरनि समेत हिकु औरत समेत 4 ॼणा मौक़े ते फौत थी विया आहिनि ऐं 4 सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते पुलिस इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे कल्लात इस्पताल पहुचायो वियो आहे, जिते जेको आहे त पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त कार सवार जेको आहे हिक ई ख़ानदान जा कोई कराची खां जेको आहे त पश्चिमी तरफ़ अची रहिया हुआ, जेको कल्लात जे वेझे हादसे जो शिकार थिया आहिनि, जंहिंमें जेको आहे बदनसीब ख़ानदान जंहिंमें सवार हो, जंहिंमें 2 सगन जाड़नि भाइरनि समेत ऐं हुनजो अमर फौतुनि में हुनजो वालिद जेको आहे त मौक़े ते फौत थी विया आहिनि ऐं 4 ॼणा जेको आहे त उहे सख़्तु ज़ख़्मी आहिनि, जंहिंमें 2 औरतूं ऐं 2 मर्द शामिल आहिनि। अहिड़े वाक़े बाद जेको आहे त पश्चिमी वारे इलाइक़े किली साज़ खान में जेको आहे त हुनजो तालुक़ु आहे, उते जेको आहे त सोग वारो माहौल छांइजी वियो आहे ऐं जेको आहे त ख़ानदान खे इतला मिलण बाद जेको आहे त हुनजा सभई माण्हू कल्लात इस्पताल पहुची विया आहिनि। जेको हाव डाणींदड़ उनजा दाऊं कूकू ॿुधण में अचनि पिया। हीअ जेको आहे त उते कराची में स्कूल में पढ़ंदा ऐं उन्हनि खे ईद जेको मोकल मिलण खां पोइ ही जेको आहे त पश्चिम तरफ़ वञी रहिया जेको हादसे जो शिकार थिया आहिनि। ठीकु आहे आज़ाद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।